में छा थो चए त a rectangle has a length of x cube minus x plus 2 and a width x plus x square. What is the area of rectangle when x equal to 2? हाणे पाण खे लेंथ भी मिलियल आहे, विड्थ भी मिलियल आहे, ठीकु आहे, ऐं एक्स जी वैल्यू भी मिलियल आहे। त एक्स जी वैल्यू घणी पुट कयूं जीअं पाण खे लेंथ ऐं विड्थ जी एक्चुअल नंबर में वैल्यू मिली वञे ऐं पाण एरिया मालूम कंदासीं छाजो, रेक्टेंगल जो। सफ़ा सवलो आहे। सभिनी खां पहिरियों त पाण हिनखे ईअं लिखी वठूं, हीअ लेंथ जेकी आहे हुनजे इक्वेशन छा आहे, एक्स क्यूब माइनस एक्स प्लस 2, ठीकु आहे। हुन खां पोइ विड्थ जेकी आहे हुनजी छा आहे इक्वेशन, एक्स प्लस एक्स स्क्वायर। हाणे पाण छा हीअ पाण खे वैल्यू मिलियल आहे त एक्स जी वैल्यू छा आहे, एक्स जी वैल्यू आहे 2, त पाण कुझु न कंदासीं, पाण एक्स जी जाइ ते 2 पुट कंदासीं। त हिते एक्स जी जाइ ते 2 पुट कंदासीं, हीअ 2, ऐं हीअ मथे क्यूब जेको आहे उहो क्यूब जेको आहे हू हूअं ई लिखंदासीं, ऐं माइनस एक्स जी जाइ ते हीअ 2 पाण पुट कयोसीं प्लस 2, सही थी वियो। हाणे ॿिनि जे मथां पावर घणी आहे, 3, त हिन जो मतिलबु आहे 2 जेका आहिनि हू 3 भेरे पाण में ज़र्ब थींदा। कीअं, हिते लिखी वठूं 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, हिन खे पाण हिन जो जवाबु छा थींदो 8। ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयोसीं, जवाबु आयो 4, ऐं 4 खे ॿिनि सां ज़रब कयोसीं, जवाबु आयो 8, ठीकु आहे। हिन जो थी वियो ई बाबा 8, बाक़ी जेका ॿिया आहिनि उहे लिखी छॾियो। हीअ हाणे हीअ पाण में प्लस जा 2 आहिनि, हीअ माइनस जा 2 आहिनि, हीअ कटिजी विया, पंहिंजो जवाबु जेको थियो उहो 8 थियो, सही थी वियो। हाणे हिन में ॾिसी वठूं, हिन में बि एक्स जी वैल्यू ख़ाली पुट कयूं, एक्स जी जाइ ते हीअ 2 रखियासीं, ऐं प्लस ऐं स्क्वायर आहे, ठीकु थी वियो। हाणे हीअ 2 साॻा, ॿिनि जो स्क्वायर छा थींदो 4, हाणे 2 ऐं 4 6, हीअ पाण खे लेंथ मिली वई नंबर्स में, हीअ पाण खे विड्थ मिली वई नंबर्स में। हाणे रेक्टेंगल जो जेको एरिया मालूम करण लाइ पाण छा कंदा आहियूं, एरिया मालूम करण लाइ पाण लेंथ इंटू विड्थ खे मल्टीप्लाई करे छॾंदा। लेंथ इंटू विड्थ हुनजो फार्मूला आहे, ठीकु आहे। लेंथ खे मल्टीप्लाई करे छॾंदा आहियूं विड्थ सां। हाणे लेंथ घणी आहे 8 ऐं विड्थ घणी आहे 6, हाणे 6 × 48 थींदा आहिनि, हीअ 48, त पंहिंजो जवाबु जेको थींदो हू 48 स्क्वायर यूनिट थींदो। स्क्वायर यूनिट छो, त एरिया जो जेको यूनिट हूंदो आहे, जेको बि यूनिट हुजे हुनजो स्क्वायर जेको आहे हू पाण खे करिणो हूंदो आहे। छो जो पाण खे हिते यूनिट न आहे मिलियल, त बाबा हीअ मीटर में आहे, सेंटीमीटर में आहे, इंच में आहे, फुट में आहे, केतिरे में आहे, त यूनिट भले जेको बि हुजे, जेको बि यूनिट हूंदो हुनजो बाक़ी स्क्वायर थींदो, ठीकु आहे। मीटर हूंदो त मीटर स्क्वायर थींदो, किलोमीटर हूंदो किलोमीटर स्क्वायर, सेंटीमीटर हूंदो त सेंटीमीटर स्क्वायर। हिन करे हिते को बि यूनिट अची सघे थो, जेकॾहिं ॾिनल हुजे हा त पाण हू ॾेई हुनजे मथां स्क्वायर ॾियूं या ईअं लिखूं, ठीकु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई तव्हांखे वीडियो मिली सघे। ऐं हिन खां पहिरियों बि असांजी खोड़ वीडियो आहिनि, हिकु सिंधी में प्लेलिस्ट आहे, सिंधी में बेसिक मैथ, हुनमें ढिग वीडियो आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था, इनशाला ज़रूरु तव्हांखे फ़ाइदो ॾींदियूं। ऐं IBA जी मैथ ते असांजो स्पेशल फोकस आहे, हुनजी बि हिकु पूरी प्लेलिस्ट आहे जंहिंमें डिफरेंट टेस्टनि मां क्वेश्चन कयल आहिनि, हू बि तव्हां ॾिसी सघो था, जीअं तव्हांजी हेल्प थी सघे। ख़ुदा हाफ़िज़।